मुफ्ती साहब, जेब में तस्वीर हुजे त नमाज थींदी या न? जेब में बिला ज़रूरत तस्वीर रखणो बल्कि तस्वीर कढाइण भी हराम आहे। जेकी या कागज़ी प्रिंट हार्ड कॉपी आहे इहा कढाइण भी हराम आहे। कंहिं ॿिए जानदार मखलूक जी तस्वीर आहे या पंहिंजी का तस्वीर आहे, पंहिंजे अज़ीज़ कंहिं रिश्तेदार जी वालिदैन जी तस्वीर आहे त ख़ामख़ा उहा न रखिजे। जेकॾहिं नमाज़ी शख़्स जी जेब में मौजूद आहे ऐं उहा तस्वीर ढकियल आहे, ज़ाहिर न आहे, नज़र कोन थी अचे, बटू में या कंहिं बि शइ में महफ़ूज़ आहे, त पोइ नमाज़ थींदी। अगर उहा तस्वीर ज़ाहिर आहे, खुलियल आहे, तव्हांजे कपिड़नि ते मौजूद आहे, बाज़ मरतबा शर्ट ते तस्वीर छापियल हूंदी आहे, जेके पेंट शर्ट पाईंदा आहिनि उन्हनि जे सीने ते या पुठी ते कपिड़नि ते तस्वीर छापियल हूंदी आहे कंहिं बि जानदार शइ जी, त जेकी तस्वीर नमाज़ी शख़्स जे वजूद ते ज़ाहिर आहे, नज़र थी अचे, त अहिड़ी सूरत में उन जी नमाज़ न थींदी। महफ़ूज़ आहे, ढकियल आहे, पोइ नमाज़ थींदी। बाज़ माण्हुनि खे इहो बि ख़दशो थींदो आहे त पोइ जेब में पैसा बि न रखूं, शनाख्ती कार्ड में तस्वीर न कढायूं, शनाख्ती कार्ड जो ठारायूं था उन में तस्वीर आहे, त इन जे बारे में इहो सम्झी छॾियो त कुझु गुनाह जा कम अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखां बचणु इंसान जे इख़्तियार में हूंदो आहे। शराब पीअण हराम आहे, शराब खां बचणु इंसान जे इख़्तियार में आहे। चुगली हराम आहे, ग़ीबत हराम आहे, कूड़ ॻाल्हाइण हराम आहे, इन्हनि शयुनि खां बचणु इंसान जे वस में आहे। पर कुझु गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जेके इंसान जे मथां कंहिं ताक़त जे करे मुसलत हूंदा आहिनि, हुकूमत जी तरफ़ां, बादशाह जी तरफ़ां कुझु गुनाह जा कम अवाम जे मथां मुसलत हूंदा आहिनि। शनाख्ती कार्ड आहे, इहो हुकूमत जी तरफ़ां पाबंद आहियूं त हर मुल्की शख़्स जे जेब में शनाख्ती कार्ड हुजणु ज़रूरी आहे ऐं उन जे लाइ तस्वीर कढाइण भी ज़रूरी आहे। जेकॾहिं शनाख्ती कार्ड न आहे त उहो गैर मुल्की या दहशतगर्द तस्वुर कयो वेंदो, मुल्क जो दुश्मन तस्वुर कयो वेंदो, त इन मजबूरी जे करे इंसान तस्वीर भी कढाईंदो आहे ऐं शनाख्ती कार्ड भी ठाराईंदो आहे। त इन जो गुनाह उन्हनि जे मथां आहे जंहिं इहो कानून बणायो आहे। आम माण्हू छो त मजबूर आहे, उहो गुनाहगार इन में न आहे।